औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उहे ई माण्हू आहिनि जिन आख़िरत जी ज़िंदगी ॾेई पाण खे बर्बादु करे हिन दुनिया जे मफ़ादनि वारी ज़िलत जी ज़िंदगी ख़रीद कई आहे। हिननि जे अज़ाब में कुझु बि घटिताई न कई वेंदी ऐं न हुननि खे का मदद ई मिलंदी। ऐं यकीनन असां हज़रत मूसा खे किताब तौरात ॾिनो। हज़रत मूसा खां पोइ हिक ॿिए पुठियां रसूल मोकिलियासीं ऐं हज़रत ईसा इब्न मरियम खे संदन पैगम्बरीअ जे सचाईअ ऐं सबूत जूं चिटियूं निशानियूं ॾिनियूंसीं ऐं रूहुल कुदस हज़रत जिब्राइल या पाक वहीअ जी खेसि ताईद ॾिनीसीं। पर तव्हांजी हमेशह इहा ई आदत रहंदी छा जो जेकॾहिं को बि रसूल तव्हां वटि अहिड़ा हुकुम खणी अचे जे तव्हांजे नफ़्सानी ख़्वाहिशुनि जे ख़िलाफ़ु हुजनि तॾहिं तव्हां तकबुरु कयो, किन खे कूड़ो कोठियो त किन खे क़त्लु कयो।